सदकल्लाहुल अलीयुल अज़ीम। अज़ीज़ान मुहतरम, बिरादरान मुकर्रम, सामईन मुहतशम, नात ख़ानी जो सिलसिलो भी काफ़ी थी चुको आहे, किताबात भी थी चुका आहिनि। साईं दुआ कंदा उलमाए इकराम, मशाइख़ इज़ाम, सय्यदुस सादात, उशाकान मुस्तफ़ा अल्हम्दुलिल्लाह कसीर तादाद में मौजूद आहिनि। अल्लाह तबारक व तआला सभिनी जे इल्म में, अमल में, फ़ैज़ में, उम्र में, रिज़्क़ में बरकत वठे। फारूक साहब जे बिरादर मुहतरम जो उर्स शरीफ़ आहे 22 तारीख़ ते अवां सभिनी खे दावत आहे, उन में शरीक ज़रूर थिजो। ज़िक्र घणो न करो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। घणो ज़िक्र न कबो, बस मुख्तसर सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह खिताब तमाम सुठो सुहिणो, जंहिंमें सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा जो भी ज़िक्र, उनके बचड़न जो भी ज़िक्र, सोहणे पीर जो भी ज़िक्र, मेराज मुस्तफ़ा जो भी ज़िक्र, मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी आहे। चाचे तो सबे असरा खालिक ने कहा, शबे असरा खालिक ने कहा, महबूब अपने से। तो फिक्र होता अल्लाह मुस्तफ़ा के छा चयो। सुभान अल्लाह। चाहे उन मां हिकिड़ो ॻाल्हि ॿुधाई त हीअ बि शबे असरा खालिक ने कहा, महबूब अपने से, तुम्हारा जो नहीं है वो हमारा हो नहीं सकता। वो मेरे महबूब जो तेरा नहीं वो मेरा नहीं, मुझा महबूब जेको तुंहिंजो आहे सो मुंहिंजो आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। असांजी निस्बत मदीने वारे सां, असांजी मुहब्बत मदीने वारे सां, असांजो अक़ीदो, हा असांजी अक़ीदत मदीने वारे सां, असांजो ताल्लुक़ मदीने वारे सां, असां सदको मदीने वारे जो। अल्हम्दुलिल्लाह असांजे ज़बान ते ज़िक्र मुस्तफ़ा जो, असांजे ज़बान ते हा नात नबी जी, असांजे दिल में इश्क मुस्तफ़ा जो। अल्हम्दुलिल्लाह यो जेको कुझु मिलियो आहे मदीने वारे जो सदको मिलियो आहे, त पंहिंजे महबूब मुर्शिद करीम खां मिलियो आहे। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। घणो ज़िक्र न कबो, बस ॿ शेर पढ़ी दुआ कंदासीं। हिकिड़ो पढ़ियो से बाक़ी ॿ पढ़ंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोरी नज़र से शेर जो दुआ मां चवंदा आहिनि, घर में मदीना जाऊं, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां न पढ़ंदो आहियां सभिनी अल्लाह सभिनी खे नसीब करे, छो त मदीने खे ॾिसणु जन्नत ॾिसण था। करीम नबी, रहीम नबी, शफीक नबी फरमायो, मन ज़ार कब्री वजबत लहू शफाअती। ये मुझे कब्र अनवार, ये मुझे रोज़े अतहार की ज़ियारत कई, वाजिबात मां उनजी शफा कयां। जो मुझे मदीने वारे फरमायो, छा फरमायो त मुंहिंजे मां बैन बैती व मिंबरी, मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच ते। मां इहा हदीस छो थो पढ़ां, उलमा इकराम खतरी तस्दीक कराणी आहे। असां इश्क वारनि करे छॾी आहे, अकुल वारनि खां कराणी आहे। उलमा इकराम खतरी सुभान अल्लाह। मां बैन बैती व मिंबरी मिन रियादत मिन रोज़त रियादुल जन्नह। करीम नबी वहयु यूहा जे ज़बान वारे, सादिकुल वादिल अमीन जे लक़ब वारे, दाहा जे ताज वारे, यासीन जे सहरे वारे, वत्तहा जे चेहरे वारे, वल्लैल जे ज़ुल्फ़न वारे, वल असर जे ज़िंदगीअ वारे, बलद जे ला उक़्सम बिहाज़ल बलद जे शहर में रहण वारे, उन हबीबे खुदा महबूबे खुदा फरमायो त मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच ते जेको टुकड़ो आहे उहो जन्नत जो टुकड़ो आहे।
जो घर के हो सुभान अल्लाह आशिक अंदर का करे छॾिया उलमा इकराम सुभान अल्लाह कहिड़ो टुकड़ो आहे जिते मुंहिंजा महबूब आरामी सुभान अल्लाह जेके गुंबद खिज़ा चइजे थो चवनि था उहो घर आहे सुभान अल्लाह चवनि था उहो घर आहे सुभान वो घर त अम्मा साईं अम्मा आयशा सिद्दीका तजबा ताहिरा सोने सिद्दीक जी पाक नियाणी मुंहिंजे करीम नबी जी प्यारी घरवारी उनखे दाज में मिलियो आहे मुंहिंजो करीम नबी ज़ालिम कोन्हे मुंहिंजो करीम नबी कब्ज़े करण वारो कोन्हे जो किथे कब्ज़ो करे चए थी तुंहिंजो घर न पर मुंहिंजो घर आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह आप तो समझदा कोई उलमा इकराम तस्दीक कंदा चवंदा इन घर खां इहो टुकड़ो मुझे करीम नबी जो यो घर ना है यो घर अम्मा आयशा सिद्दीका तजबा ताहिरा जो आ जो करीम नबी रहीम नबी शफीक नबी तेरे हिजरत करे मदीना मुनव्वर में अचन था मक्कतुल मुकर्रमा का मदीना मुनव्वर में आहा अचन था जलवे अफरोज थियन था त सब चवन था सही असांजे घर सही असांजे घर सही असां वटि मुंहिंजो करीम नबी के जो जिते मुंहिंजी ॾाॾी हलंदी ये हदी एक घर के घर देखो सजदा अबू अयूब अंसारी जे घर में इंतजार कर रहे हो छो 200 साल अवल दुबे अवल बादशाह घर ठहराया 101 सौ आलमन के घर जना एक फकीह के घर ॾिनो त तुंहिंजो घर ना है तुंहिंजो घर ना है ये घर कंहिंजो आहे ये घर नबी आखिर ज़मा मालिक दो जहां सुल्तान कोनो मकान जेको हाजी हाजिया जेको रहबरे रहबरा जेको आका आका जेको मौला मौला अल्हम्दुलिल्लाह जेको कायनात जो कहानी कहन चाहे लोला का ये घर उन जो आहे हिफ़ाज़त कजो जेस ताईं अचे तव्हां इन जो मुहाफ़िज़ हुजो अचे त कुंजी उनखे ॾिजो मुस्तफा जो घर कहिड़ो आहे कहिड़ो मस्जिद कुबा वारो त मालूम थियो त मस्जिद नबी जो रुगो टुकड़ो न पर पूरा मदीनो कुबा खां वठी गुंबद खिज़रा ताईं मिंबर मुस्तफा जेको बि ऐवान आहे जेको शहर आहे वो जन्नत जे टुकड़नि मां जन्नत जो टुकड़ो आहे छो त मुंहिंजे मदीने वारे जो घर उहो न आहे जेके तव्हां चओ था उहो अम्मा आयशा सिद्दीका तजबा ताहिरा जो घर आहे उहो मदीने वारो त ॾियण वारो आहे कंहिंखां वठण वारो न आहे ॾींदो आहे घर जेको 200 साल अॻु में मदीने वारे जे हवाले थियो आहे उहो घर आहे माना मालूम थियो मिंबर मुस्तफा खां मस्जिद नबवी खां गुंबद खिज़रा खां वठी मस्जिद कुबा ताईं पूरो जेको शहर मदीने जो वारो आहे उहो जन्नत जे टुकड़े मां जन्नत जो टुकड़ो आहे मदीने जेको पहुतो हो जन्नत में पहुतो हकीकत मुसलम उलमा इकराम इन जी तस्दीक कंदा त जेको जहन्नम में वेंदो वो पंहिंजी सज़ा काटे पंहिंजी अमलनि जी सज़ा काटे आख़िर जन्नत ॾे राही थींदो पर जेको जन्नत में वेंदो उहो करे जहन्नम में न वेंदो हकीकत मुसलम आहे कानून कुदरत आहे कानून फितरत आहे जेको हिकिड़ो दफ़ो जन्नत में वेंदो वो वापसि जहन्नम में न वेंदो जहन्नम वारो जन्नत में वञी सघे थो मालूम थियो जेको मदीने में वेंदो वो जहन्नम में न वेंदो वो जन्नत जो मालिक आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह उलमा इकराम अक़ली दलील सां मञींदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह इश्क जी दलील सां के मञी सुभान अल्लाह के के मञणो पवंदो ते छा ते तुम कर मदीना जाओ ये पे कुछ कम नहीं मैं कर मदीना जाओ
ये भी कुछ कम नहीं, लेकिन उनका तशरीफ लाना बड़ी बात है। मदीने वञो का घटि ॻाल्हि कान्हे, मदीने वारो जो हिते अचे किथे ईंदो आहे, जिथे ज़िक्र करो ते मदीने वारो आहे। जलसे में पेचियो त मदीने वारो जिथे ज़िक्र कबो ते ईंदो आहे, हिकिड़ो इश्क वारो मुहब्बत वारो किथे ईंदो आहे, मुंहिंजो ज़िक्र थींदो आहे उते ईंदो आहे, जिथे महफ़िल थींदी आहे उते ईंदो आहे। साईं कुझु ख़्यालु कर, साईं कुझु ख़्यालु कर, ईंदो उहो आहे जेको न हूंदो आहे। मूंखे उहा जॻह ॿुधाए जिते मदीने वारो कोन्हे। मदीने वारो त हर जॻह मौजूदु हूंदो आहे, ईंदो त उहो आहे जेको न हूंदो आहे। मदीने वारे कहिड़ी जॻह ते न हूंदो आहे, काइनात उनजी आहे, ज़मीन उनजी आहे, आसमान उनजो आहे, फर्श उनजो, अर्श उनजो। अल्लाह अल्लाह रब्बे करीम रब्बे करम कयो आहे, मदीने वारो हर जॻह ते मौजूदु हूंदो आहे। मञण वारा मञनि था, मञीदा रहंदा, न मञण वारा पंहिंजे किताब में बीमारे उम्मत जो हकीम पंहिंजे किताब में लिखे थो। मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे किताब में लिखे थो त मां हिकु खिज़रिल मज़लूब खे ॾिठो, मां हिकु खिज़रिल मज़लूब खे ॾिठो जेको ऐन हिक ई वक़्तु हिक ई टाइम ते 40 जॻहुनि ते जुमे जी नमाज़ पढ़ी रहियो। मक्के में भी उहो, मदीने में भी उहो, नजफ में भी उहो, करबला मुक़द्दसा में भी उहो, बगदाद में भी उहो, मशहद में भी उहो, वहाँ बाक़रानी में भी उहो, हैदराबाद में भी उहो। मञण वारो चवंदो आहे, मञण वारो चवंदो आहे त सोहणे पीर दिलबर दस्तगीर महियदीन मीर जंहिंजो नालो अब्दुल कादिर जीलानी, महबूबे सुबहानी, कुतुबे रब्बानी, गौसे समदानी, शहबाज़े लामकानी, कंदीले नूरानी, तव्हांजो बि जानी त मुंहिंजो बि जानी, जवान जीलानी जेको बगदाद जो आवाली, जंहिंजो हसब नसबा आली, जेको छॾींदो आहे दिल कंहिंखे ख़ाली, जेको आले अलीया नाइबे नबिया हसनिया हुसैनिया, जेको पीरनि जो पीरा, जेको महियदीन मीरा, जेको दाइम काइम दस्तगीरा, मुंहिंजे नबीअ जो वज़ीरा, मौला अलीअ जो मशीरा, तव्हां असां सभिनी जो दिलि वज़ीरा। इश्क वारो ईअं चवंदो आहे, छा चवंदो आहे, अक़ल वारो बि मञींदो आहे। सोनो अब्दुल कादिर रोज़ो पंहिंजे मस्जिद में छोड़ींदो आहे, पर पंहिंजे अड़ल फ़क़ीरनि जे घरनि में बि इफ़्तार कंदो आहे। औरनि फ़क़ीरनि जे घर में इफ़्तार करे सघे थो, पंहिंजे मस्जिद में रोज़ो छोड़े सघे थो, चाहे जाने पंहिंजे बातिनी मुशर्रफ ताक़त सां जिथे चाहे पहुची सघे थो, जिथे चाहे पहुची। केरु अब्दुल कादिर, केरु अल्लाह जो वली खिज़रिल मज़लूब 40 जॻह ते पहुची सघे थो। छा चए थो? अल्हम्दुलिल्लाह। छा थो चए? चए थो त हिकिड़ी इहो शान, ये शान है खिदमतगारों की, ये शान है खिदमतगारों की, तो सरदार का आलम क्या होगा। अरे खिज़रिल मज़लूब पहुंची सके तो, अब्दुल कादिर पीर पहुंची सके तो, तुझो वली मुर्शिद पहुंची सके तो मदीने वारो पीर छो न पहुंची सके। अल्हम्दुलिल्लाह। मैं कर मदीना जाऊं, मैं घर मदीना जाऊं, ये भी कुछ कम नहीं, लेकिन उनका तशरीफ लाना बड़ी बात है। चांद पे पहुंच जाना ये हकीकत सही, चांद पे पहुंच जाना ये हकीकत सही, लेकिन चांद को कदमों में लाना बड़ी बात है। चंद ते पहुंचण वाली ॻाल्हि
चंड ते पहुंचण वॾी ॻाल्हि कोन्हे अल्हम्दुलिल्लाह पर चंड खे पंहिंजे कदमनि में झुकाए चंड खे पंहिंजे कदमनि में आण अरे दुनिया खे ॾेखारे हा ॾिसो त शान ही नाहे मान ही नाहे इज़त ही नाहे जो चंड ते तव्हां पहुचो पर उहो अल्लाह अल्लाह तॾहिं त मुंहिंजो आका महबूब मुर्शिद करीम मुंहिंजे मदीने वारे जी हदीस मुबारक पेश फरमाईंदा हा साईं मखदूम साईं मुनव्वर साईं पंहिंजे किताबे लाजवाब में फरमाईंदा हा तव्हां जन्नत जी तलब न कयो जन्नत जी ख़्वाहिश न कयो जन्नत खे न चाहियो हा छा कयो उहा शइ बणिजी पओ जो जन्नत तव्हांजी तालिब थी पवे अरे चंड ते पहुचण जी न कयो ओ अक़ल वारो ओ ख़्याल वारो ओ दिमाग़ वारो उन जा ग़ुलाम बणिजी पओ जो चंड तव्हांजी ग़ुलामी करे तव्हांजे कदमनि में अचे सुभान अल्लाह मरहबा उलमा वेठा अल्लाह पाशा साहब वेठो आहे उनखे वञिणो दुआ कयो अल्लाह तबारक व तआला उनजे बिरादर मुहतरम के सेहत कामिला आजिला रब करे उनखे तंदुरुस्ती अता फरमाए इन महफ़िल जो सदको इमरान अली भुट साहब खे शिफाए कामिला आखिरी शेर अल्लाह सुभान अल्लाह मदीने अल्लाह सभिनी खे नसीब फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह गर्म मदीने सुभान अल्लाह सुभान अल्लाह घर मदीने जाने का है शौक तमामी को कहाँ के मदीने में शौक है सुभान अल्लाह सुभान अल्लाह भैया तक हियर ही मिला सुभान अल्लाह आते हैं वही सरकार मदीने केर मिला सुभान अल्लाह ये सब तुम्हारा करम है आका के बाद अब तक बनी हुई है सुभान अल्लाह ये सिलसिलो गंढे पियो आहे निस्बत तू गंढे मदीने पाणी पुॼी पवंदी देर न थींदी सफ़र आसान थी वेंदो जेकर कुछ कोन्हे त ॾियण वारो दातार वेठो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह टाइम मौलवी साहब की तो खजाने रहमत के पढ़ो खजाने रहमत के पट रहे हैं नबी हमारा बड़ा सखी है कि ॾियण वारो वेठो आहे रुगो तैयारी कयो खजाने रहमत के पट रहे हैं नबी हमारा बड़ा सखी है ये करीम की है करम नवाजी ये करीम की करीम तेरा करीम खुदा है करीम मुस्तफा है करीम खुदा है करीम मुस्तफा है सुभान अल्लाह करीम की बात है तो इन्नहु लकौल रसूलिन करीम हे मुंहिंजो गुफ्तगो कुरान मुंहिंजी ज़बान कुरान मुंहिंजो कौला जेको मां पंहिंजे रसूल करीम सां ख़ुदा जेके करीम चवे हुनजे करम जी छा ॻाल्हि हूंदी करम छा ॻाल्हि हूंदी अल्हम्दुलिल्लाह ये करीम की है करम नवाजी ये झोली हमारी भरी हुई है कि इधर उधर न फिरो गदा अरे हेडे होडे छो था वञो रुलो पिनो छो था अल्लाह भी चए थो न रुलो छा थो चए या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ इंसानो रब करीम खे छॾे खाईअ में छो था किरो फंदे में छो था पातो मां रब करीम आहियां मुंहिंजे करम जे चादर में केर को ये करीम की है करम नवाजी कि झोली हमारी भरी हुई है कि इधर उधर न फिरो गदाओ हबीबे सरवर के दर पे आओ
काॾे था वञो हेॾे अचो सैयदना उमर बिन ख़ित्ताब अल्लामा साहब असांखे ॿुधायो पुछा कि साईं 40 मुल्क कीअं थो संभाली कीअं थो हिनजी निगरानी करे कि मां खिताब जो पुटु आहियां मुंहिंजे अॻिते खिताब खे उठा 8-10 मूंखे ॾिनई चारे वञी पंहिंजी सार संभालो अञा जो ॼाण वञा पोइ हेॾे भॻो वञे को हेॾे भॻो वञे को होॾे भॻो वञे संभाले न सघियुसि 8 उठ 10 उठ संभाले न सघियुसि गुलामी मुस्तफ़ा थी मदीने वाजे कदमनि ते